नाज़रीन आऊं असलम लगारी अज जी असो कम सोशल समाजी वर्कर जो कम होंदो है। अज मां जैसे सिविल अस्पताल दादू में वयुसि त ही औरत है जो तव्हां कैमरा के अख में ॾिसी सको था। ही औरत उते जेका 4 कलाकनि खां वठी अधी रत में गाड़ी आहे। मां भी इनके कोन थो सुञाणा, अधी भी मूंखे नथी सुञाणे। जॾहिं मुंहिंजी मुलाक़ात थी कंहिं ॿुधाइण त अधो प्रेस वारो अथव तव्हां हिनखे पंहिंजो मसइलो ॿुधायो, तव्हांजी पटी कंदा। जॾहिं मां उहो सिविल सर्जन सां मिलियो आहियां, जेको हीउ तव्हां अपोज़िट में बयानु जेको ॾिसी सघो था, हीउ जेको बदमस्त जेको सो सिविल सर्जन आहे अब्दुल हमीद मीरानी, जेको गुज़िरियल 15 ॾींहंनि खां वठी गैर क़ानूनी सीट ते वेठो आहे। मूं उनखे जॾहिं अर्ज़ु कयो आहे त अधी जो त सही केरु पटी कोन थी करे, अगरि तव्हांजो ख़ानदान हुजे या कंहिंजी माउ भेण हुजे उन ते कीअं गुज़रंदी उहो दर्द ई सम्झी सघंदा। पर हुननि मुंहिंजी हिकु न ॿुधी। उहो वीडियो में तव्हां ॾिसी सघो था, उन्हनि मूंखे थेला बि ॾिना आहिनि, मूंखे धका न मुंहिंजा बद इख़लाक़ी वारी जेका ज़बान इस्तेमालु कई अथई ऐं मुंहिंजा ही कपिड़ा फाड़े छॾिया अथई। अधी खां पुछंदासीं त ही छा थी चए। अधी तव्हां मूंखे सुञाणो पिया पहिरियां? न न असां भाउ खां कोन था सुञाणियूं। असांजो ज़ुल्म छो आहे? सुबुह खां वठी असां धिका था खाऊं, न असांजो पटी थी आहे, न असांजो इलाजु छो आहे। असां गोज़े खां आया आहियूं, पेजाए खां अञा बि परे खां आया आहियूं। असांजी न दवा ताईं छे, न पटी, न असांजो फरियाद, कुझु बि कोन थो थिए। असां ईअं वठूं था धिका खाईंदा। डॉक्टर ने विया हो? डॉक्टर ने हज़ारनि ने विया आहियूं, इन ने विया आहियूं, सभिनि ने विया आहियूं, मीराणी ने विया आहियूं, माइन ने विया आहियूं। ओचे होॾे वञो, मुंहिंजो केस न आहे, ओचे होॾे वञो। को थो चए खेरपुर मोटी वञो, को थो चए मेड़ मोटी वञो, काॾे वञूं असां? नाज़रीन तव्हां पाण ही अधी जेका वात वकीलण आहे तव्हां हिन जूं ख़बरूं ॿुधियूं त हीउ अस्पताल जेका आहे सिविल अस्पताल दादू बिल्कुलु कंहिं कम जी न रही आहे। मरीज़नि जो इलाजु नथो थिए त मरीज़नि खे रुलायो थो वञे, सॼो ॾींहुं उन्हनि खे दवा नथी ॾिनी वञे। हीउ वाहिद उहो सबूत आहे जेको तव्हां ॾिसी सघो था। असांजी जंग जारी रहंदी, जिते जिते माण्हू सां ज़ुल्म थींदो असीं कलम धणी आहियूं ऐं माण्हू जो आवाज़ असां आला अमन ताईं पहुचाइण में कॾहिं बि कीबाईंदासीं कोन। ऐं मां IG सिंध खे ऐं DIG खे इहा अपील कंदुसि ऐं डिस्ट्रिक्ट एंड सेशन जज दादू साहब खे बि इहा अपील कंदुसि त ख़ुदारा सिविल सर्जन अब्दुल हमीद मीरानी ख़िलाफ़ु क़ानूनी कार्रवाई करे हिन खे हितां हटायो वञे ऐं ग़रीब जेके दरबदर थियनि था उन्हनि खे हिते दवा जी इंसाफ़ कयो वञे। हीउ तव्हांजे अॻियां चिटो सबूत आहे जेके 4 कलाकनि खां वठी सिविल अस्पताल में रुलनि पिया।